बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ख़बरुल वाहिद हुज्जतुन फ़ी अर्बअति मवादिन ख़ालिसु हक़्क़ुल्लाहि तआला मा लैसा बिउक़ूबति व ख़ालिसु हक़्क़ुल अब्दि मा फ़ीहि इल्ज़ामुन महज़ुन व ख़ालिसु हक़्क़ुहु मा लैसा फ़ीहि इल्ज़ामुन व ख़ालिसु हक़्क़ुहु मा फ़ीहि इल्ज़ामुन मिन वजहिन। पुठे सबक में असां ख़बर वाहिद जे बारे में पढ़ी आयासीं, जेका ख़बर वाहिद ज़ाहिरुल हाल जे मुख़ालिफ़ हुजे उन जा मिसाल, त उन ख़बर वाहिद खे छॾे असां ज़ाहिरुल हाल ते अमल कंदासीं। फिर अॼोके सबक में वरी उहे 4 जॻहूं मुसनिफ़ ॿुधाए रहियो आहे जन जॻहुनि ते ख़बर वाहिद क़ाबिल हुज्जत आहे। पुठियां असां पढ़ियोसीं त ख़बर वाहिद किताबुल्लाह जे मुक़ाबिले में अचे या सुन्नत मशहूर जे मुक़ाबिले में अचे या ज़ाहिरुल हाल जे मुक़ाबिले में अचे, उनजी मुखालिफ़त में अचे त ख़बर वाहिद हुज्जत न थींदी। अॼोके सबक में वरी उहे जॻहूं जिन में ख़बर वाहिद हुज्जत थींदी, उहे टोटल 4 जॻहूं आहिनि। लेकिन इहा ॻाल्हि ज़हन नशीन थियणु घुरिजे त ख़बर वाहिद मां मुराद वाहिद लुग़वी यानी हिकु मुराद नाहे। ख़बर वाहिद मां मुराद ख़बर वाहिद इस्तिलाही आहे। ख़बर वाहिद इस्तिलाह में चइबो आहे जंहिंजो रावी चाहे हिकु हुजे, चाहे 2 हुजनि या 3 हुजनि या 4 हुजनि, मतिलबु एतिरा रावी हुजनि जेकी ख़बर मशहूर या ख़बर मुतवातिर जी हद खे पहुची न सघनि। जेकॾहिं 2 रावी हूंदा बि उनखे ख़बर वाहिद चवंदासीं, जेकॾहिं 3 रावी हूंदा बि उनखे ख़बर वाहिद चवंदासीं। ठीकु है। त पोइ मुसनिफ़ चयो त उहे टोटल 4 जॻहूं आहिनि जिन में ख़बर वाहिद हुज्जत थी सघे थी। ॿियनि किताबनि वारनि 5 जॻहूं बयानु कयूं आहिनि, लेकिन मुसनिफ़ 4 जॻहूं बयानु कयूं आहिनि। उहो पोइ ॿुधायांव थो। पहिरीं जॻह उहा आहे त ख़ालिस अल्लाह जो हक़ु हुजे, उन जे बारे में ख़बर वाहिद अचे। इन सभिनि जा मिसाल अॻिते अचनि था, तफ़सील अॻिते अचे थो। ॿियो, ख़ालिस बाने जो हक़ु हुजे ऐं उन में कंहिं ॿिए जे मथां का शइ लाज़िम कई वञे। पहिरें में ख़ालिस अल्लाह जो हक़ु हुजे, पर ख़ालिस अल्लाह जो हक़ु हुजे ऐं उन मंझि का उक़ूबत यानी सज़ा या हद जी ॻाल्हि न हुजे। छो त उक़ूबत या सज़ा ॾियणु, मसलन कंहिं सां शराब पीतो या कंहिं चोरी कई उन ते हद जारी करणु, इहो बि आहे त अल्लाह जो हक़ु, पर इन मंझि सज़ा आहे ऐं हद आहे, इन जो हुकुम अलॻि थींदो। अल्लाह जो ख़ालिस हक़ु हुजे पर उन मंझि सज़ा ऐं जज़ा, हद, उक़ूबात न हुजनि, त उते ख़बर वाहिद हुज्जत थींदी। ॿियो क़िस्म जेको ख़ालिस बाने जो हक़ु हुजे ऐं उन में कंहिं ॿिए जे मथां का शइ लाज़िम कई वञे। टियों, ख़ालिस कंहिं बाने जो हक़ु हुजे पर उन मंझि कंहिं ॿिए जे मथां का शइ लाज़िम न कई वई हुजे। ठीकु आहे। 2 ऐं 3 में फ़र्क़ु सम्झो। 2 मंझि ॿिए जे मथां शइ लाज़िम कई थी वञे ऐं 3 मंझि ॿिए जे मथां का शइ लाज़िम न कई वई हुजे। चौथों, ख़ालिस कंहिं बाने जो हक़ु हुजे, उन में हिकु तरह सां ॾिसिजे त उन जे मथां का शइ लाज़िम थिए थी ऐं ॿी तरह सां वरी उनखे ॾिसिजे त उन जे मथां का शइ लाज़िम नथी थिए, जंहिंखे चवंदा त मिन वजहिन उन में इल्ज़ाम आहे, लाज़िम करणु आहे, ऐं मिन वजहिन उन में इल्ज़ाम लाज़िम करणु न आहे। ठीकु आहे। इहे 4 क़िस्म सम्झ में आया। इन्हनि में ख़बर वाहिद हुज्जत थींदी। पहिरियों क़िस्म, हाणे थोरो तफ़सील मुसनिफ़ बयानु करे थो। पहिरियों क़िस्म जेको आहे उहो आहे त ख़ालिस अल्लाह जो हक़ु हुजे पर उन मंझि उक़ूबात यानी सज़ा ऐं हुदूद न हुजनि। सज़ा ऐं हुदूद जो मतिलबु आहे मसलन कंहिं शख़्स ज़िना कई, हाणे उन ते हद जारी
कई वेंदी, या कंहिं शख़्स चोरी कई उनजो हथु कटियो वेंदो, कंहिं शख़्स शराब पीतो उन ते हद जारी कई वेंदी। माना अहिड़नि मुआमिलात में ख़बर वाहिद क़बूल न थींदी। छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे त हदुनि में जेकॾहिं हद जारी करण में थोरो बि शुबह अचे त हद जारी करण खे तव्हां छॾे ॾियो, हद जारी न कयो। ऐं ख़बर वाहिद में त हिकु तरह सां शुबहात हूंदा आहिनि, सो उन जे करे हुदूद में ऐं उक़ूबात में ख़बर वाहिद हुजत नाहे थींदी। यानी अल्लाह ताला जो अहिड़ो हक़ हुजे जंहिंमें जे उक़ूबात ऐं हुदूदात न हुजनि त उते ख़बर वाहिद खे क़बूल कयो वेंदो। उन जो मिसाल मुसनिफ़ बयानु कयो आहे, जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े एराबीअ जी गवाहीअ खे क़बूल कयो रमज़ान जे चंड जे नज़र अचण जे बारे में। रमज़ान जो महीनो शुरू थियण वारो हुयो, हिकिड़ो एराबी शख़्स आयो ऐं उन अची चयो त या रसूल अल्लाह मूं चंड ॾिठो आहे, चंड नज़र अची वियो आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन जी गवाहीअ खे क़बूल कयो ऐं चंड जो ऐलान फरमायूं ऐं सभिनि खे चवनि तव्हां रोज़ा रखो। हिते गवाही ॾींदड़ ख़बर ॾींदड़ हिकु शख़्स आहे, उन जी ख़बर खे बग़ैर कंहिं शर्त जे क़बूल कयो वञे थो। उहे शर्त असां पुठियां पढ़ी आयासीं त उहो आकिल हुजे, उन में ज़ब्त हुजे, उन में अदालत हुजे, इस्लाम हुजे, ठीकु आहे। उहे त शर्त लाज़िमन हर ख़बर में जारी थींदा, उन खां अलावा के ॿिया शराइत उन जे मथां नाफ़िज़ नथा कया वञनि। त यानी जेके ख़ालिस अल्लाह जो हक़ हुजे पोइ उहे इबादात में ख़बर वाहिद खे क़बूल कयो वेंदो। ख़ालिस अल्लाह जो हक़ जो मिसाल जीअं निमाज़ आहे, निमाज़ कंहिंजो हक़ आहे? ख़ालिस अल्लाह जो हक़ आहे। त इबादात जे बारे में अगरि कंहिं बि का ख़बर ॾिनी त उनजी क़बूल कई वेंदी। ख़ालिस अल्लाह जो हक़ जीअं रोज़ो आहे, ठीकु आहे, हज आहे, इहे ख़ालिस अल्लाह जा हक़ आहिनि। इन्हनि में अगरि कंहिं बि शख़्स ख़बर वाहिद ॾिनी त उन जी ख़बर वाहिद खे क़बूल कयो वेंदो, उन ते अमल कयो वेंदो। जेको ॿियो क़िस्म मुसनिफ़ ॿुधायो त ख़ालिस बाने जो हक़ हुजे ऐं उन में कंहिं ॿिए जे मथां का शइ लाज़िम भी कई वई हुजे त उन मंझि अदद ऐं अदालत जो हुजणु शर्त आहे। अदद यानी के ॿ शख़्स हुजनि या हिकु ॿ मर्द हुजनि, जेकॾहिं हिकु मर्द आहे त पोइ उन सां गॾु ॿ औरतूं हुजनि त पोइ उहे गवाही जे तइदाद खे पहुचंदियूं। ऐं अदालत यानी कि इहे गवाही ॾींदड़ शख़्स आदिल बि हुजनि, छो त हीउ जेको ॿियो क़िस्म आहे इहो ख़ालिस बाने जो हक़ हूंदो आहे ऐं ॿिए जे मथां का शइ लाज़िम उहो कंदो आहे। इन जो मिसाल जीअं मुआमिलात वग़ैरह में को शख़्स चवे थो त फ़िलाणे मुंहिंजा मसलन 5000 आहिनि, या फ़िलाणे खे मां हीअ शइ खपाए ॾिनी आहे, उन मूंखां हीअ शइ वरिती आहे, मुंहिंजो हिन ताईं हीअ शइ लाज़िम आहे। त हाणे केरु शख़्स चवे थो त फ़िलाणे जा मुंहिंजे मथां मसलन 50,000 आहिनि, त उन शख़्स जे चवण सां ई उन ख़बर खे क़बूल न कयो वेंदो। उनखे न चइबो त तूं हुनखे 50,000 वापसि ॾे, पर उनखे साबित करिणो पवंदो, यानी गवाह आणणा पवंदा। गवाह आणे ऐं पंहिंजी ॻाल्हि खे साबित करे त पोइ ॿिए जे मथां उहा ॻाल्हि लाज़िम कई वेंदी। ठीकु आहे, सम्झ अचे थो? यानी कि ख़ालिस बाने जो हक़ हुजे ऐं उन में कंहिं ॿिए जे मथां का शइ लाज़िम कई वई हुजे। मिसाल हिन जो हाफ़िज़ आहे। हाणे हाफ़िज़ चए थो त मुंहिंजा मुबीन ते मिसाल 50,000 रुपया आहिनि। हाणे इहो ख़बर वाहिद ॾिए थो, अकेलो आहे, पर इन जी ॻाल्हि खे क़बूल न कयो वेंदो तेसि ताईं जेसि ताईं इहे इन में अदालत ऐं अदद गवाह पूरा न हुजनि। अदद गवाह माना 2 गवाह, 2 मर्द आणे या हिकु मर्द ऐं 2 औरतूं गवाह आणे ऐं उहे आदिल बि हुजनि, उहे गवाही ॾींदा त पोइ इन क़िस्म में ख़बर वाहिद खे क़बूल कयो वेंदो, न त क़बूल न कयो वेंदो। सम्झ में आयो?
टियों क़िस्म जेको मुसनिफ़ बयानु कयो त ख़ालिस बाने जो हक़ हुजे ऐं उन में कंहिं ॿिए जे मथां का बि शइ लाज़िम न कई वई हुजे, त उन्हीअ मंझि केर बि शख़्स अची का ख़बर वाहिद ॾिए थो, का ख़बर ॿुधाए थो, पोइ चाहे उहो आदिल हुजे या फ़ासिक हुजे, आदिल हुजे या गुनाहगार हुजे, फ़ासिक हुजे, इन क़िस्म में उन जी ख़बर खे क़बूल कयो वेंदो, छो त उहो पंहिंजे मुतालिक़ का ख़बर ॾिए थो, ॿिए जे मथां का शइ लाज़िम नथो करे, सो इन मंझि उन जी ख़बर खे क़बूल कयो वेंदो। उन में अदालत जो हुजणु या तादाद जो हुजणु को बि शर्त नाहे। इन जो मिसाल कोई शख़्स मसलन चवे थो मां पंहिंजे बाने खे कारोबार जी इजाज़त ॾिनी आहे, या मां हीअ शइ फ़िलाणे खां ख़रीद कई आहे, या मां हीअ शइ फ़िलाणे खे खपाए ॾेई छॾी आहे, ठीकु आहे, या केरु शख़्स अचे थो त उनजे मुतालिक़ का ख़बर ॾिए थो त हीअ फ़िलाणो आहे, हे हीअं कंदो आहे। इहे अहिड़ियूं ख़बरूं आहिनि जो इन में कंहिं ॿिए जे मथां का बि शइ लाज़िम नथी कई वञे, इन में को बि क़बूल करण में को बि हर्ज, को बि नुक़सानु नाहे, सो उन जे करे ख़बर ॾींदड़ केर बि हूंदो उन जी ॻाल्हि खे, उन जी ख़बर खे क़बूल कयो वेंदो। चोथों क़िस्म जेको मुसनिफ़ बयानु कयो त ख़ालिस बाने जो हक़ हुजे, पर उनखे अगरि हिकु तरह सां ॾिठो वञे त उन में ॿिए जे मथां का शइ लाज़िम थिए थी, ऐं अगरि ॿिए तरह सां ॾिठो वञे त उन में ॿिए जे मथां का शइ लाज़िम नथी थिए। इन चोथें क़िस्म में ख़बर वाहिद खे क़बूल करण जे लाइ अदद ऐं अदालत मंझां कंहिं हिकु शइ जो हुजणु ज़रूरी आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा वटि अदद ऐं अदालत मां कंहिं हिकु शइ जो हुजणु ज़रूरी जो मतिलबु इहो आहे त या त ॿ मर्द अची गवाही ॾियनि, जेकॾहिं ॿ मर्द न आहिनि, हिकु मर्द आहे त पोइ उहो हिक जो आदिल हुजणु ज़रूरी आहे। अगरि हिकु मर्द न आहे, ॿ औरतूं आहिनि, त उहे ॿ औरतुनि हुजण जे करे उनजो तादाद पूरो थी वियो, उहे अगरि का गवाही ॾियनि त उन गवाही खे क़बूल कयो वेंदो। इन जो मिसाल मुसनिफ़ बयानु कयो आहे अज़्ल वल हजर, यानी कि बाने खे माज़ूल करणु या वरी उनखे कारोबार खां रोकणु, अब्दे माज़ून इजाज़त ॾिनल बाने खे कारोबार खां रोकणु, या वकील आहे उन वकील खे पंहिंजी वकालत खां रोकणु। मिसाल ईअं आहे त हिकिड़े शख़्स खे बानो आहे, पोइ उन पंहिंजे बाने खे इजाज़त ॾिनी त तूं मुंहिंजे तरफ़ खां कारोबार करे सघीं थो, तोखे इजाज़त आहे। हाणे उन शख़्स पंहिंजे बाने खे इजाज़त ॾिनी आहे, अगरि हिकु तरह सां ॾिठो वञे त उन आका पंहिंजे हक़ में तसरुफ़ कयो आहे, ॿिए कंहिंखे को बि नुक़सानु नथो थिए। उन पंहिंजे बाने खे इजाज़त ॾिनी आहे त आका जी मर्ज़ी आहे न, आका जो बानो आहे, उनखे इजाज़त ॾेई सघे थो, कंहिं ॿिए जे मथां का शइ लाज़िम न थी, कंहिं ॿिए खे को नुक़सानु नाहे, उहो बानो वञी इजाज़त सां कारोबार करे सघे थो। पर इन ई मसइले खे अगरि वरी ॿी नज़र सां ॾिठो वञे त जॾहिं उहो बानो कारोबार कंदो त उन सां केरु शख़्स को मुआमलात कंदो, लेन देन कंदो, त उहो बानो कॾहिं नुक़सान बि करे सघे थो, फ़ाइदो बि करे सघे थो। त जॾहिं बानो को नुक़सान करे या को फ़ाइदो हासिलु करे त ॿियनि शख़्सनि जा मुआमलात उन सां लागू थियनि था। सो उन जे करे अगरि ॿी नज़र सां ॾिठो वञे त मिन वजहन इन में इल्ज़ाम आहे ऐं मिन वजहन इन में इल्ज़ाम न आहे। सो उन जे करे केरु शख़्स अची करे अगरि उन बाने खे ख़बर ॾिए थो त तोखे आका पहिरियां कारोबार जी इजाज़त ॾिनी हुई, पर हाणे तोखे आका कारोबार जी इजाज़त खां रोके छॾियो आहे, त उन जे लाइ अदद ऐं अदालत मंझां कंहिं हिकु शइ जो हुजणु ज़रूरी आहे। यानी कि जेको बाने खे ख़बर ॾिए थो, या त ॿ शख़्स अची ख़बर ॾियनि, या जेकॾहिं हिकु शख़्स ख़बर ॾींदड़ आहे त उहो शख़्स आदिल हुजणु उन जो ज़रूरी आहे। सम्झ में आयो?
तर्जुमो के ख़बरुल वाहिद हुज्जतुन, ख़बर वाहिद हुज्जत आहे, दलील आहे। अच्छा, ही आमाल में अमलन जे बारे में जाए, ठीक है। एतकाद वग़ैरह में ख़बर वाहिद हुज्जत नाहे हूंदी। फ़ी अरबात मवादिन, चइनि जगहुनि में ख़बर वाहिद हुज्जत आहे। उन मां पहिरीं जगह ख़ालिस हक़ुल्लाह, ख़ालिस अल्लाह जो हक़, अल्लाह ताला जो हक़, मा लैस बि उक़ूबतिन, अल्लाह ताला जो अहिड़ो हक़ जेको उक़ूबात मां न हुजे, यानी सज़ाउनि जारी करण वारनि मंझां न हुजे। व ख़ालिस हक़ुल अब्द, ॿियो क़िस्म ख़ालिस बाने जो हक़, माफ़ी इल्ज़ामुन महज़, उहो जो हुजे उन में लाज़िम करणु सिर्फ़ कंहिं ते का शइ। टियों व ख़ालिस हक़ुहू, ख़ालिस उन बाने जो हक़, मा लैस फ़ीह इल्ज़ामुन, जंहिं मंझि कंहिंजे मथां का शइ लाज़िम करणु न हुजे, मा उहा शइ जो नाहे फ़ीह उन में इल्ज़ाम लाज़िम करणु। चौथों व ख़ालिस हक़ुहू मा फ़ीह इल्ज़ामुन मिन वजहिन, चौथों ख़ालिस उन बाने जो हक़, उहो जो हुजे उन में लाज़िम करणु मिन वजहिन, हिक तरह सां। अमल अवल, हाणे पहिरें जो मिसाल ॾेई रहियो आहे, वज़ाहत करे रहियो आहे। जेको पहिरियों क़िस्म आहे, यानी ख़ालिस अल्लाह जो हक़, जंहिंमें उक़ूबात ऐं हुदूदात न हुजनि, त जेको पहिरियों इहो क़िस्म आहे, फ़युक़बलु फ़ीह ख़बरुल वाहिद, पोइ क़बूल कयो वेंदो उन में ख़बर वाहिद खे। फ़इन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ बेशक हुज़ूर अलैहि सलातो वस्सलाम, क़बिल शहादतल अराबिया, क़बूल कयो हिक एराबीअ जी गवाहीअ खे, फ़ी हलालिल रमज़ान, रमज़ान जे चंड जी गवाहीअ में। व अम्मा सानी, पर ॿियो क़िस्म कहिड़ो आहे, त बाने जो ख़ालिस हक़ हुजे ऐं उन में कंहिं ॿिए जे मथां का शइ लाज़िम भी कई वई हुजे, यानी कंहिं बाने जो हक़ हुजे, उहो कंहिं ॿिए जे मथां का शइ लाज़िम करे थो, पंहिंजी शइ जी दावा थो करे त मुंहिंजी हीअ फ़िलाणी शइ हिन वटि आहे, मुंहिंजा हेतिरा पैसा या हिन वटि कर्ज़ आहे, त ॿिए जे मथां का शइ लाज़िम थो करे, त उन जे लाइ छा आहे, शर्त आहे। फ़यश्तरित, शर्त आहे इन में अदद ऐं अदालत, यानी ॿई हुजण शर्त आहिनि, त उहो गवाह बि आणे ऐं उहे गवाह आदिल भी हुजनि। व नज़ीरहू, मिसाल इन जा मुनाज़िआत, झगड़नि जे मुआमिले में, लेन देन जे मुआमिले में। व अम्मा सालिस, पर टियों क़िस्म कहिड़ो आहे, त ख़ालिस हक़ हुजे बाने जो, पर उहो बानो कंहिंजे मथां का शइ लाज़िम न करे, त इहो जेको टियों क़िस्म आहे, फ़युक़बलु फ़ीह ख़बरुल वाहिद, पोइ क़बूल कयो वेंदो उन में ख़बर वाहिद खे, अदलन कान औ फ़ासिकन, चाहे उहा ख़बर वाहिद ॾींदड़ आदिल हुजे या फ़ासिक हुजे, छो त इन में कंहिं ॿिए जे मथां का शइ लाज़िम कोन थी कई वञे, पोइ ख़बर ॾींदड़ केर बि हुजे उन जी ख़बर खे क़बूल कयो वेंदो। मिसाल उन जो मुआमिलात में आहे, चवे थो त मूं पंहिंजी शइ खपाए छॾी, या मूं हीअ शइ ख़रीद कई आहे, ॿुधाए थो त केरु उन वटि का शइ पई, घोड़ो का मोटरसाइकिल, ते चए थो हीअ मां वठी आयो आहियां, त ठीकु आहे तूं वठी आयो हूंदे, इन में का शइ कंहिंजे मथां लाज़िम कोन थो करे न, इन जी ख़बर वाहिद खे क़बूल कयो वेंदो। व अमर राबिअ, पर चौथों क़िस्म, फ़यश्तरितु फ़ीह, पोइ शर्त रखियो वियो उन में, अमल अदद, पर अदद या अदालत, यानी कि जेको चौथों क़िस्म आहे, जंहिंमें ख़ालिस बाने जो हक़ हूंदो आहे ऐं हिक तरह सां उन में अगरि ॾिठो वञे त पंहिंजे हिक तरह सां अगरि उनखे ॾिठो वञे त ॿिए जे मथां का शइ लाज़िम करे थो, सो इन जे करे उन में अदालत ऐं अदद मंझां का हिक शइ हुजणु ज़रूरी आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा वटि मिसाल उन जो अज़ल वल हजर, माज़ूल करणु वकील खे, अज़ल यानी वकील खे माज़ूल
करणु। कंहिं शख़्स पंहिंजे तरफ़ खां कंहिंखे वकील बनायो हुयो, हाणे उन शख़्स खे मज़ूल थो करे त अॼु खां पोइ तूं मुंहिंजे तरफ़ खां वकील नाहीं। त उन वकील खे जेको शख़्स ख़बर ॾिए थो त या त ॿ मर्द अची ख़बर ॾियनि त तोखे पंहिंजो मुवकिल जंहिं तोखे वकील बनायो हुयो उन हाणे तोखे वकालत खां मज़ूल करे छॾियो आहे। या जेकॾहिं हिकु शख़्स उनखे ख़बर ॾिए थो त उहो शख़्स आदिल हुजणु उनजो ज़रूरी आहे। वल हजर ऐं इजाज़त मिलियल बाने खे कारोबार खां रोकणु, इन मंझि बि इहा शइ ज़रूरी आहे त या त ॿ शख़्स अची उनखे ख़बर ॾियनिसि तोखे कारोबार खां रोकियो आहे, या हिकु शख़्स उनखे ख़बर ॾिएसि त उहो उनजो आदिल हुजणु ज़रूरी आहे। सुन्नत जो बहस मुकमिल थी चुको। अॻिते इंशा अल्लाह ताला इजमा जो बहस पढ़ंदासीं।